दोस्तों ही भगत कबीर जी की शायरी आहे। उनमें हू लिखे थो पंहिंजे दिलबर खे थो चवे त मुंहिंजा दिलबर मुंहिंजे अखियुनि तां जल्दी जल्दी ॿुधियूं जो मुंहिंजूं अखियूं रुखनि थियूं। हाणे वरी इन जे मुक़ाबले में शाह अब्दुल लतीफ़ जे वक़्त जो भगत कबीर हुयो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई वरी उहा शायरी में जवाब में हुन पढ़ी आहे त चए थो त तोखे झले थो केरु, पंहिंजे दिलबर खे थो चवे त तोखे झले थो केरु त होरियां हल सुथरी लाग़र्द थी लतीफ़ चए ॾे पिंबड़ियुनि मथां पेर। अख खे थो चवे, पंहिंजे अख खे थो चवे अख छॾ छिंभण जी हेर त सॼण सुखाओ गुज़रे। हक़ लतीफ़। दोस्तों कीअं लॻो तव्हांखे शेर? शेर सुठो लॻो हुजे त शेयर कयो, लाइक कयो, पेज लाइक कयो। वॾी तव्हांजी महिरबानी। पंहिंजी ज़िंदगीअ जो ख़्यालु रखो, धोखनि दोलापन खां बचो ऐं वधि में वधि पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे घर जो, पंहिंजे ॿारनि बच्चनि जो ख़्यालु कयो। अल्लाह हाफ़िज़।